ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन। आदलपुर पुलिस जो SSP घोटकी जी हिदायतुनि ते स्नैप चेकिंग सख्त करे छॾी आहे। आदलपुर SHO सदरुद्दीन लख पारां आदलपुर जॉन मोहम्मद सोसाइटी रोड ते ईंदड़ वेंदड़ गाॾियुनि में शकी माण्हुनि खे चेक कयो। SHO आदलपुर सदरुद्दीन लख जो चवणु आहे त SSP घोटकी जे हुकुम ते रूपोश जवाबदारनि ऐं अफ़गानी पठाणनि ख़िलाफ़ क्रेक डाउन कयो वियो आहे। SHO मूजिबि त अमन अमान जी सूरत हाल खे यकीनी बणाइण लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते स्नैप चेकिंग कई पई वञे। शहर जे दाख़िली ऐं ख़ारिजी रस्तनि ते पुलिस मुक़ररु कई वई आहे जीअं हितां जी अवाम जे तहफ़ुज़ खे यकीनी बणाए सघिजे। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन, जेका हिकु दफ़ो ॿीहर दोहराईंदा हलूं। आदलपुर पुलिस जूं SSP घोटकी जी हिदायतुनि ते स्नैप चेकिंग सख़्त करे छॾी आहे। आदलपुर SHO सदरुद्दीन लख पारां आदलपुर जॉन मोहम्मद सोसाइटी रोड ते ईंदड़ वेंदड़ गाॾियुनि खे ऐं शकी माण्हुनि खे चेक कयो। SHO आदलपुर सदरुद्दीन लख जो चवणु आहे त SSP घोटकी जे हुकुम ते रूपोश जवाबदारनि ऐं अफ़गानी पठाणनि ख़िलाफ़ क्रेक डाउन कयो वियो आहे। SHO मूजिबि त अमन अमान जी सूरत हाल खे यकीनी बणाइण लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते स्नैप चेकिंग कई पई वञे। शहर जे दाख़िली ऐं ख़ारिजी रस्तनि ते पुलिस मुक़ररु कई वई आहे जीअं हितां जी अवाम जे तहफ़ुज़ खे यकीनी बणाए सघिजे।